तव्हांखे अंग्रेज़ी त अचे ई थी ऐं सिंधी ॻाल्हाइण जो शौक़ु अथव। सो नाउ लेट्स लर्न टू टॉक इन सिंधी। इंग्लिश टू सिंधी मेड इजी। मम्मी आई एम हंग्री। मम्मी मूंखे बुख लगी आहे। वॉश हैंड्स एंड कम टू हैव योर लंच। हथ धोई अची मानी खा। Which is this vegetable? Here कैडी भाॼी आहे। Today I have made peas macaroni vegetable. अॼु मूं peas macaroni जी भाॼी ठाही आहे। I like lotus stem and potato vegetable. मूंखे बिह पटाटनि जी भाॼी वणंदी आहे। Okay, tomorrow I shall make lotus stem and potatoes. चङो, सुभाणे मां बिह पटाटा ठाहींदसि। मम्मी, tomorrow you make दाल पकवान for breakfast. मम्मी, सुभाणे नेरनि ते दाल पकवान ठाहिजनि। Oh, yes. I have not made that breakfast for a long time. हा, घणो वक़्तु थियो आहे। मूं उहा नेरनि कान ठाही आहे। Thank you, मम्मी। महिरबानी, मम्मी।